अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आवां जो मेज़बान इम्तियाज़ किरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में हिन भेरे जेको असां प्रोग्राम कयूं पिया पंहिंजो लॉकडाउन में जेका सिंध हुकूमत नरमी कई आहे हफ़्ते जा 4 ॾींहं, जॾहिं त जुमो छंछरु आचर इहे जेका मुकमल लॉकडाउन हूंदो, त अहिड़े हवाले सां लॉकडाउन जी जेकी नरमी कई आहे उन हवाले खां पोइ जेको नवाबशाह जी सूरत हाल छा आहे, जेके शहर में जेके मार्केटूं आहिनि, जेके मुख्य बाज़ारूं आहिनि, वॾी तइदाद में लेडीज़ तोड़े मर्द ऐं मासूम ॿारड़ा वॾी तइदाद में ईद जी शॉपिंग जे लाइ निकितल आहिनि। तमामु घणी रश आहे। हितां मालूम कंदासीं हितां जे वापारियुनि खां, दुकानदारनि खां, ऐं कोशिशि कंदासीं त ज़िले इंतिज़ामिया सां बि संदन वीचार मालूम कयूं, छाकाणि त हीअ जेकी वबा आहे कोरोना वायरस जे वधण जा ख़दशा आहिनि, छाकाणि त वॾी तइदाद में जेको आहे सो हिते रश नज़र अचे पई। छा त 2 महीननि खां मुकमल जेको लॉकडाउन हो ऐं ओचितो जेकी नरमी थी आहे, उन खां पोइ जेको वधंदड़ जेकी रश आहे ऐं जेकी ईद जी शॉपिंग जे हवाले सां मर्द औरतूं जेके मार्केटुनि जो रुख कयो आहे ऐं उन्हनि में जेको SOP जे तहत जेके मास्क ऐं जेके सैनिटाइज़र सां जेके हथ साफ़ कया था वञनि, उहो मालूम कंदासीं छा उन ते अमल थिए पियो या न। नाज़रीन, सिंध हुकूमत जेको लॉकडाउन में नरमी कई आहे उन खां पोइ जेको तमामु वॾी तइदाद में रश नज़र अचे पई, आवाम जी लेडीज़ मर्द तोड़े ॿारड़ा ऐं ईद जी शॉपिंग जे हवाले सां काफ़ी तइदाद में रश आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं लियाकत मार्केट नवाबशाह में ऐं दुकानदार बि मौजूदु आहे। उन खां मालूम कंदासीं त जेको SOP तहत जेके हिते जेके मास्क पहिरनि नथा ऐं जेके सैनिटाइज़र सां हथ साफ़ नथा कनि त छा सूरत हाल आहे, हिते वॾी तइदाद में रश आहे त छा सूरत हाल आहे? जी साईं। मेरा कहने का मकसद है कि जो लॉकडाउन हुकूमत गवर्नमेंट ने खोला है आवाम के लिए तो अच्छा है, लेकिन इस पर कोई अमल नहीं कर रहा, क्योंकि हमारी एक वही दुकान है कि हम लोग 6 फीट के फासले पे कपड़ा दे रहे हैं। आप मेरी दुकान को चेक कर सकते हैं, सैनिटाइजर पड़ा हुआ है, मास्क लगा हुआ है मेरे पास जो भी ग्राहक आता है मैं उसे मास्क की तरकीद करता हूँ। लेकिन जितनी भी बराड़ी चारों तरफ से आ रही है इस पर कोई अमल नहीं हो रहा, क्योंकि इससे फिर केस बढ़ेंगे। अगर केस बढ़ेंगे तो मेरा भी नुकसान है, जानी नुकसान है, कौम का नुकसान है। बाबा ये बताएं कि ये ज़्यादातर जो लेडीज़ आ रही है या बच्चे आ रहे हैं उसमें भी मास्क नज़र नहीं आ रहा? किसी में भी मास्क नहीं है। लेडीज़ इतनी आ रही है, हालांकि हम लेडीज़ को जवाब दे रहे हैं कि आप मास्क लगा के आएँ, सैनिटाइजर से हम हाथ धुलवा रहे हैं, फिर उनको कपड़ा दिखा रहे हैं। फिर मेरे ये भाई है दोनों, इनको मैं सैनिटाइजर लगा रखे आपके जैसे उतारा है, लेकिन आम तौर दुकानों पर नज़र नहीं आ रही है। आएगी भी नहीं नज़र। लेडीज़ पागल हो रही है कि बस पता नहीं क्या होगा, बाद में कपड़ा मिलेगा नहीं। इससे गवर्नमेंट तंग होके ये लॉकडाउन दोबारा लगाना पड़ेगा इनको। अच्छा है कि बढ़ सकती है? ये बिल्कुल बढ़ेगी, खदशा नहीं है, बढ़ेगी। रात भी आपने नोट कर लेंगे 300 केस आए सिंध के अंदर, 30 मौत हो गई हैं। जितना एहतियात करोगे उतना फ़ायदा आपके लिए, कौम के लिए, मेरी औलाद के लिए, बच्चों के लिए। नाज़रीन, लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ जेको सिंध हुकूमत हिन लॉकडाउन में नरमी कई आहे, उन खां पोइ जेको हफ़्ते जा 4 ॾींहं त मार्केटूं मुख्य बाज़ारूं खोलियूं वियूं आहिनि ऐं जुमो छंछरु आचर 3 ॾींहं वरी इहो मुकमल लॉकडाउन हूंदो। उन खां पोइ जेको सूरत हाल नज़र अची रही आहे नवाबशाह जी मुख्य बाज़ारूं ईद जी शॉपिंग जे हवाले सां, छाकाणि त अॼु काफ़ी रोज़ा थी चुका आहिनि ऐं मर्द औरतूं तोड़े मासूम ॿारड़ा वॾी तइदाद में नज़र अचनि पिया ऐं ख़दशो आहे त हीअ वबा हीअ कोरोना वायरस वधण जो ख़दशो आहे। पर उनखे नज़र में रखंदे ज़िले इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, कोशिशि कंदासीं उन्हनि सां बि राब्तो कयूं ज़िले इंतिज़ामिया सां। हिन वक़्तु असां सां गॾु दुकानदार जेको सिलाई वारो आहे, दर्ज़ी आहे, छाकाणि त काफ़ी ॾींहं ही बेरोज़गार हुया ऐं हिन लॉकडाउन खां पोइ जेको हिननि दुकानूं खोलियूं आहिनि त छा सूरत हाल आहे। हीअ जेके शहरनि जा जेके कपिड़ा सिबनि पिया, छा उन्हनि खे ईद ताईं ही वापसि मिलंदा, सिबी मिलंदा ऐं हिननि जो रोज़गार वधंदो या छा सूरत हाल आहे, मालूम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा हम वज़ीर आला साहब से ये अपील करते हैं कि जो 3 दिन जुम्मा हफ्ता इतवार जो ये 3 दिन बाजार बंद कर रहे हैं, हम अपील करते हैं कि उनकी मेहरबानी होगी और हम उनके वोटर हैं, हम पीपल्स पार्टी के वोटर हैं। हम ये चाहते हैं कि हफ्ता जुम्मा हफ्ता इतवार सही ईद के अंदर इन 3 दिन बंद करने के बाद सिर्फ 6 दिन बचेंगे। 6 दिन के अंदर फिर 27वां रोज़ा आ जाएगा, जुम्मा आ जाएगा। अब ये बताओ, हम गरीब आदमी इतने महीनों से घर पे बैठे हुए थे, बेरोज़गार थे, ठीक है ना, हमें 12,000 का पैकेज मिला है, ना कोई राशन पीपल्स पार्टी की तरफ से हमें मिला है। हम पीपल्स पार्टी के पक्के वोटर हैं, पर हमारी अपील ये है कि गवर्नमेंट से वज़ीर आला साहब से कि हम ये चाहते हैं कि हमारे जो 3 दिन बाज़ार बंद किए जा रहे हैं, ये 3 दिन बाज़ार बंद नहीं करें। हम ये जो 10 दिन है अपनी रोज़ी पेट भर कर हम अपने सुकून से रोज़ी कर ले में, और हमारे बच्चों को कोई भी हुकूमत का जो भी इंतज़ामिया है कोई भी पूछने नहीं आया है। किसी ने भी NIC की कापी ज़रूर लेकर गए, पर किसी ने राशन हमारे घरों तक नहीं पहुँचाया और ना हम मांगने गए, इसलिए कि हमारे को आती है शर्म। हम अपनी इज़्ज़त के खातिर हम किसी से राशन मांगने नहीं गए। हमसे NIC हमारे से कापियाँ लेकर गए, वो जमा करिए गवर्नमेंट ने वो जमा कर वो अपने पास रखिए, वो रिकॉर्ड के अंदर जो है ना अपने पास रखिए। पर हमें सुप्रीम कोर्ट से भी ये अपील करते हैं कि ये 3 दिन जो बाज़ार बंद किए जा रहे हैं,
खुदारा ये इनको इनकी मेहरबानी होगी कि अल्लाह के वास्ते ये 3 दिन बाज़ार बंद ना करें, नहीं तो हम इतने बेरोज़गार हैं, हमारे पास ना किराया है देने के लिए, ना घर का किराया देने के लिए, ना बिजली का बिल भरने के लिए। बताओ गरीब आदमी कहाँ जाए। वज़ीर आला 3 साहब, दिन बंद करेंगे तो इससे आप जो कपड़े लिए हैं शहरियों के वो नहीं पहुंचेंगे, वो नहीं सिलेंगे। नहीं बन सकते सही वो, हाँ हम कपड़े बन ही नहीं सकते, इसलिए कि दो घंटा लाइट जा रही है। ठीक है, सुबह लाइट जाती है, 11 बजे हम दुकान खोलते हैं, जब या 9 बजे दुकान खोलते हैं, दुकान खोलते के साथ लेट जाती है, उसके बाद 2 घंटे के बाद लेट आती है, फिर उसके बाद 1:30 बजे लेट जाती है, फिर उसके बाद जो ना वापसी लेट 3:45 बजे ये लेट ले लेंगे। हमें 4 बजे तक इन्होंने टाइम दिया है और टाइम देने के बावजूद भी हमें जलील किया जा रहा है और कुछ भी नहीं है। अगर हमारे कारोबार खुलेंगे तो इससे गवर्नमेंट को भी फ़ायदा है कि मुल्क के अंदर रोज़गार अच्छा चलेगा, तो इससे ये है कि गरीब आवाम जो है अपनी सेटिंग कर लेगी, उसके बाद पता नहीं है वापसी जो ना बाज़ार बंद करवाएं ना करवाएं। पर हमारी अपील है वज़ीर आला साहब से, मुराद अली शाह से, कि हमारे को प्लीज़ हमारे को ये 3 दिन छोड़े जाएं, इनकी मेहरबानी होगी। और हम वाकई पीपल्स पार्टी के वोटर हैं और हम सब जो ना पीपल्स पार्टी को वोट देने वाले हैं, और इनकी मेहरबानी होगी वज़ीर आला साहब की कि हमें जो ना ये 3 दिन छोड़ दिया जाए। हम बाकायदा बेरोज़गार हो गए हैं, हमारी जेब के अंदर 1 रुपया नहीं है। हम ये कपड़े जो अभी ग्राहकों के हमने लिए हैं, इनके कपड़े अगर हमसे नहीं बने तो हमारे को घर पे खर्चा कौन देगा। नादरीन, हिन वक्त असां सां गॾु अॻूणा सदर टेलर यूनियन जा साईं घोषबख्श अंसारी साहब उन्हनि जे दुकान ते मौजूदु आहियूं। साईं जिन खां मालूमात वठंदासीं त सिंध हुकूमत पारां जेका लॉकडाउन में जेका नरमी थी आहे हफ़्ते जा 4 ॾींहं, जॾहिं त जुमो छंछरु आचर 3 ॾींहं इहा मुकमल लॉकडाउन हूंदो, त इन हवाले सां साईं जिन खां मालूमात वठंदासीं त छा सूरत हाल आहे। जॾहिं त इन नरमी खां पोइ जॾहिं शहर में असां ॾिसूं था त काफ़ी तइदाद में रश आहे ऐं शहरी अवाम, लेडीज़ तोड़े मर्द ॿारड़ा वॾी तइदाद में ईद जी शॉपिंग करण जे लाइ शहर में अची रहिया आहिनि ऐं बग़ैर कंहिं विथी जे, बग़ैर कंहिं मास्क जे। त इहा सॼी सूरत हाल साईं जिन खां मालूम कंदासीं। ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियां धरती टीवी वारनि जो, जिन असांजी सार संभाल दी आहे ऐं असांखो पंहिंजो हाल वठणु आया आहिनि ऐं उन्हनि जा असां थोराइता आहियूं। ॻाल्हि इहा आहे त असां 2 महीननि खां बेरोज़गार आहियूं ऐं लॉकडाउन जेकी आहे असां सिर्फ़ु असांजे रुगो सटलनि जे करे आहे, बाक़ी माण्हू त उहे ई बाज़ार में घुमनि पिया, को फ़र्क़ु न आहे। जिथे ॾिसो उते रश लॻी पिया। असां बेरोज़गार थी विया आहियूं। असांखे माना त ॿिन्ही पासनि मारियो अथनि, होॾो कोरोना वायरस जे वबा खां बि मारियो अथनि, ख़ौफ़ खां, होॾो असांखे बेरोज़गार बि कयो अथनि ऐं असां तमामु मुश्किल में आहियूं हिन वक़्तु। ऐं को असांजो हीलो वसीलो न आहे, रोज़गार बि न आहे। हिननि जेको आहे असांखे रिलीफ ॾिनो आहे हाणे जे आख़िर में। हाणे असां टेलर यूनियन आख़िर में छा कंदासीं, असां किथां कमु वठंदासीं, किथां कंदासीं। हे को तरीक़ो कोन्हे रिलीफ ॾियण जो, असांखे को कोन्हे रिलीफ जो फ़ाइदो बि कोन्हे। ऐं लॉकडाउन जेकी आहे उहा सिर्फ़ु असां दुकानदारनि जे लाइ आहे, माण्हू त उहे ई घुमनि पिया। तव्हां कयो त पूरी मुकमिल लॉकडाउन कयो जो माण्हू न घुमनि। ऐं जेको चवंदा आहिनि त जंहिं मक़सद जे करे को माण्हू कमु करे उहो मक़सदु त पूरो थिए न। हाणे मक़सदु बि पूरो कोन थो थिए, माण्हुनि खे बेरोज़गार बि कनि था, लॉकडाउन बि कनि था, इहे असांखे सम्झ में नथो अचे। असांखे इहो ॿुधायो त जेको ईद ईंदी त घणा ॾींहं पहिरियां या केतिरा महीना पहिरियां ई तव्हांखे कमु मिलंदो, ऐं हिन वक़्तु जेको आहे सो बिल्कुलु तव्हांखे ईद मथां ई आहे ऐं लॉकडाउन खोलियो वियो आहे, त छा था सम्झो माण्हुनि खे जेके कपिड़ा आहिनि उहे ईद करे सघंदा? साईं छा आहे त असां रमज़ान खां 1 महीनो अॻे जे शहबान जो चंड ॾिसण में ईंदो आहे, असां वटि सीज़न जो कमु शुरू थी वेंदो आहे। ऐं रमज़ान जे 10 तारीख़ ताईं असां कमु बंदि करे छॾींदा आहियूं, कोन वठंदा आहियूं, छाजे करे असांखे वरी कढणो हूंदो आहे उहो कमु। ऐं हिन वक़्तु जेको असांखे को फ़ाइदो कोन्हे। असां बिल्कुलु जेको हिन वक़्तु जेको बि असां खाधो आहे पंहिंजो पटसट करे उधार वठी प्लाट खपाए पंहिंजो घर जो ख़र्चु करिणो पियल आहे। ॿियनि ग़रीबनि जो त हाल जेको हूंदो सो अलाह ॼाणे थो, ऐं सभिनी खे ख़बर आहे त कीअं थो गुज़ारो थिए। साईं असां हुकूमत खे इहा अपील कयूं था, जे उन्हनि बेरोज़गार कयो आहे त घटि में घटि उन्हनि खे रिलीफ ॾियनि, उन्हनि खे तारीख़ ॾियनि, जेके तारीख़ वारा आहिनि, जेके डेली आहिनि, उन्हनि खे घटि में घटि घर जो ख़र्चु ॾियनि। नाज़रीन, क्लॉथ मार्केट जा वाइस चेयरमैन आबिद असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां मालूमात वठंदासीं जेको लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ जेको सिंध हुकूमत नरमी कई आहे, उन नरमी खां पोइ जेको
ईद जी शॉपिंग जे हवाले सां नज़र जेके नवाबशाह जी जेके मुख्य मार्केटूं बाज़ारूं आहिनि उन्हनि में वॾी तइदाद में रश नज़र अची रही आहे। मर्द औरतूं थोरे मासूम ॿार जेके आहिनि उन्हनि जी वॾी हिकिड़ी तइदाद नज़र अची रही आहे। त ऐं ख़दशो आहे त हीअ जेकी वबा आहे कोरोना वायरस इन जो वधी सघे थी। त अहिड़े हवाले सां साईं हिते क्लाथ मार्केट जा वाइस चेयरमैन आहिनि त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जी छा चवणु आहे। सर बिस्मिल्लाह रहमान रहीम। सर असां सभ खां पहिरीं वज़ीर आला सिंध जा मशकूर आहियूं कि थोरी असांखे नरमी ॾिनी, असांजो रोज़गारु थोरो हले ऐं ग़रीब माण्हू जेके आहिनि उहो कम ते लॻी वञनि। नरमी सां ईअं रश त थोरो पियो आहे पर एतिरो वधीक रश न आहे। पर 2 महीने खां पोइ बाज़ारु खुलियो आहे, पर असां सैनिटाइज़र रखिया आहिनि ऐं मास्क लॻाए कारोबार कयूं था। ऐं जेके असां वटि कस्टमर ईंदा आहिनि उनखे बि असां चवंदा आहिनि बाबा इहे सैनिटाइज़र पहिरीं हथ ते लॻायो ऐं न हथ मिलायूं था, मास्क तव्हां पायो। उन खां पोइ जो आहे न दुकान ते वेही ऐं 2-2 3-3 कस्टमर जेके न असां डील कयूं था, वधि नथा कयूं। वधि ईंदा आहिनि त असां जवाबु ॾींदा आहियूं त बाबा हींअर तव्हां न अचो, अधु कलाक खां पोइ अचो, जॾहिं कस्टमर फारिग थी वञनि पोइ तव्हां अचो। इहो साईं जी महिरबानी आहे त लॉकडाउन में नरमी कई आहे, पर इनशाला अलाह ख़ैर कंदो। इनशाला शहरनि खे शॉपिंग करे सघंदा ईद जी, छाकाणि त तमामु थोरा ॾींहं आहिनि, छाकाणि त जुमो छंछरु आचर वरी इहो लॉकडाउन थींदो, उन खां पोइ हफ़्ते जा 4 ॾींहं सिर्फ़ु मिलियल आहिनि आवाम खे लॉकडाउन जी नरमी में। कस्टमर ईंदा आहिनि उनखे परेशानी थो थींदी। सर 3 ॾींहं बंदि थींदो, वरी पोइ थोरो घणो माण्हू ईंदा, पोइ थोरी घणी टाइम बि सॼो ॾींहुं न आहे, सुबुह जो आहे वरी शाम जो बंदि आहे। हा टाइम असां वटि थोरो आहे, इन करे जेके न रश घणी आहे त थोरो टाइम वधी वञे न त पोइ इहो जेको आहे न रश थोरी घटि थी वञे। जेके माण्हू अचनि था लेडीज़ वग़ैरह हिन मास्क पाए था अचनि। हा बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। जेके लेडीज़ बि अचनि था उहे बि मास्क पाइनि था, ॿार बि अचनि था उहे बि मास्क पाइनि था। जेके नथा पाइनि असां पंहिंजे गीदे खां वठी रखी छॾिया आहिनि। असां उनखे पहिरीं ॾियूं था बाबा मास्क पायो ऐं सैनिटाइज़र असां ॾियूं था हथ ते लाहियो, पोइ असां उनखे कपिड़ो ॾियूं था। 2 माण्हू 3 माण्हू उनखे विहारे असां कपिड़ो ॾियूं था। इन खां वधीक जेके अचनि था असां उनखे जवाबु था ॾियूं बाबा हींअर न अचो, अधु कलाक खां पोइ अचो। नाज़रीन हिन वक़्त असां सां गॾु शहरी इत्तेहाद जे चेयरमैन सत्तार कुरैशी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेकी लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ सिंध हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे नरमी जो ऐं हफ़्ते जा 4 ॾींहं जेके नरमी कई वई आहे, उन खां पोइ जेका शहरनि में जेकी मुख्य बाज़ारूं आहिनि उन्हनि में जेका नज़र अचे पई तमामु वॾी तइदाद में रश ऐं उहा छा SOPs जे जेकी आहे उन जे हवाले सां जेकी उनजी ख़िलाफ़ वर्जी कई पई वञे, छाकाणि त सैनिटाइज़र जो इस्तेमालु हुजे या मास्क जो इस्तेमालु हुजे उहो तमामु घटि नज़र पियो अचे शहरनि में, ख़ासि तौर ते जेके दुकानदार आहिनि उन हवाले सां। त साईं जिन खां वीचार मालूम कंदासीं। बिल्कुलु तव्हां सही था चओ। जीअं मतिलबु 50 ॾींहं खां पोइ जेको कारोबार खुलणु शुरू थियो आहे, सिंध गवर्नमेंट जेको ऐलान कयो आहे बाबा तमामु कारोबार जेको खोले वञे हफ़्ते में 4 ॾींहं, त हुन में वाक़ई जेको आहे न कुझु माण्हू इन जी वाक़ई ख़िलाफ़ वर्जी कई। जेको SOP सिंध गवर्नमेंट ठाही, मास्क लॻायो, सैनिटाइज़र इस्तेमालु कयो, डिस्टेंस रखो ऐं जेको आहे ग्लव्स पायो, अहिड़े तरीक़े सां। त वाक़ई उन में आवाम में बि इहो मतिलबु न आहे ऐं दुकानदार बि इन ते जेको आहे न उहो फॉलो नथो करे। असां पोइ वरी बाज़ार मार्केट में वियासीं, दुकानदार खे चयोसीं बाबा बिल्कुलु असां गवर्नमेंट खे इहो अश्योर करायो आहे त बाबा असां SOP ते अमल कंदासीं। जे तव्हां अमल न कंदो 4-5 ॾींहं खां पोइ वरी तव्हांजो कारोबार बंदि थी वेंदो, बहितरी आहे त असां अहिड़ो को मौक़ो न ॾियूं। जंहिंमें कुझु दुकानदारनि वाक़ई इन ते अमल कयो आहे त माशाल्लाह हाणे स्प्रे बि कनि था, सारी शइ आहे। त कुझु कोताहियूं आहिनि बिल्कुलु इन में। ॿी ॻाल्हि त वरी 50 ॾींहं खां पोइ जेके माण्हू आया आहिनि निकिता लेडीज़ ॿिया माण्हू, त असल में छा आहे त हिकिड़ो त रमज़ान शरीफ़, ॿियो आहे ईद। हर 2 महीने खां पोइ जेको कारोबार खुलिया त माण्हुनि में हिकिड़ो इहो अची वियो आहे त यार ख़ुदा ख़ैर करे, ख़बर न आहे 4 ॾींहं खां पोइ वरी बंदि थी वञे, जेके ख़रीदारी करणी आहे सो करे वठूं। त इन जे करे बि माण्हुनि जी रश घणी आहे। पर 2-3 ॾींहं खां पोइ अलाह ख़ैर कंदो, 2-3 ॾींहं खां पोइ मामूल जेको आहे न मामूल जे मुताबिक़ जेको आहे मामला थी वेंदा। छा था सम्झो जेको वापारी जेके बेरोज़गार थी विया तक़रीबन 50 ॾींहं, त जेको कुझु कलाकनि जे लाइ ई लॉकडाउन जी नरमी थी आहे, छा था सम्झो जेकॾहिं ईद जो माहौल लॻो पियो आहे, 24 कलाक खुलियनि त उन सां जेको रोज़गार बि वधंदो ऐं दुकानदार जेके परेशान हलनि उन्हनि में कुझु बहितरी ईंदी? इहो तव्हां बिल्कुलु इम्तियाज़ भाई सही था चओ त जे वाक़ई जे हिनखे 24 कलाक खुलणु खपे ऐं सॼो हफ़्तो, त तव्हां ॾिसो था त हीअ जेके रश आहे उहो बि ख़तमु थी वेंदी। ऐं उन खां अलावा जेके दुकानदार जेके मुतासिर थिया आहिनि पोइ उन्हनि खे हुकूमत जी इमदाद जी बि ज़रूरत न आहे। जे हींअर जे चवनि था बाबा असांखे बिला सूद कर्ज़ो ॾिनो वञे या अहिड़ो कोई चीज़ ॾिनो, त उन्हनि खे बि ज़रूरत न आहे, पंहिंजी रोटी रोज़ी करे वठंदा। पर छा आहे त हींअर 4 ॾींहं वरी बि हू बि टाइम शार्ट करे सुबुह जो ॾिसो न 8-9 खां पोइ कारोबार खुलंदो आहे, 4 बजे बंदि थियो, हींअर 4:30 बजे बाज़ार बंदि थियो आहे।
त मक़सदु आहे टाइमिंग वाक़ई जे एतिरी जेके सिंध गवर्नमेंट महिरबानी कई आहे त असां इहो रिक्वेस्ट कंदासीं त वाक़ई हिन खे सॼो हफ़्ते जेको आहे खोलण जो टाइम ॾिनो वञे। उन सां छा आहे त हीअ जेके रश आहे हींअर मार्केट में इनशाला उहो रश बि कान थींदी ऐं कारोबारी जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उहे पंहिंजे पाण खे स्टेब्लिश करे वठंदा। नाज़रीन, हिन वक़्त सां गॾु ताजिर इत्तेहाद चेयरमैन नवाब शाह, कामरान कयूम कुरैशी असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेके लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ सिंध हुकूमत जेको ऐलान कयो आहे नरमी जो, ऐं नरमी खां पोइ नज़र ईअं पियो अचे नवाब शाह जी बाज़ारुनि में त ईद जी शॉपिंग जे हवाले सां मर्द तोड़े औरतूं मासूम ॿारड़ा वॾी तइदाद में नज़र अचनि पिया ऐं जेको SOPs आहे उनखे बिल्कुलु रद्द कयो वियो आहे, नज़रअंदाज़ कयो वियो आहे, छाकाणि त उन्हनि में जेको मास्क ऐं सैनिटाइज़र सां जेके हथ साफ़ करण जो जेको अमल आहे उहो बि जेको दुकाननि ते नज़र न पियो अचे। त उन हवाले सां साईं जिन खां मालूम कंदासीं संदन वीचार उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इम्तियाज़ भाई तव्हांजो मेहरबानी शुक्रिया मैं आपका अदा करता हूँ कि आपने इस मौके पर हमारा मौक़िफ़ लिया। इम्तियाज़ भाई, सबसे पहले तो मैं सिंध हुकूमत का शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने 53 दिन के लॉकडाउन के बाद एक ताजिरों को इजाज़त दी कारोबार करने के लिए। उसके लिए एक SOP हुए थे ताजिरों के दरमियान और हुकूमत सिंध के दरमियान। इम्तियाज़ भाई, आपका ये कहना बिल्कुल दुरुस्त है कि वो SOP पर उस तरीके से अमल नहीं हो रहा जिस तरीके से अमल होना चाहिए था। मैंने कल कोशिश की, कल पहला दिन था, 2 दिन पहले जब ये 11 तारीख से लॉकडाउन ख़त्म हुआ, सुबह 8 बजे से कारोबार शुरू हुआ, तो मैं खुद मार्केटों में पहुंचा, कोशिश की कि लोग प्रॉपर तरीके से खुद भी मास्क पहने और सैनिटाइज़र का इस्तेमाल करें। और मैं एक मार्केट में गया, कोशिश मैंने पूरी की। पर इम्तियाज़ भाई, इंतहाई अफसोस के साथ ये कहना पड़ रहा है कि लोग बात सुनने को तैयार नहीं हैं। 53 दिन का जो एक लॉकडाउन था, एक माशी तौर पे लोगों की बदहाली थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने एक मौका दिया, हुकूमत सिंध, वज़ीर आला सिंध ने बड़ा हमारे लिए एक बहुत अच्छा इनिशिएटिव लिया, पर हम अब उस मौके से फ़ायदा नहीं उठा पा रहे। अगर जिस तरीके से, मैं माजरत के साथ ये कहना चाहूँगा कि लोग उस तरीके से SOP पे अमल नहीं कर रहे, तो लामाला हुकूमत को सख्त लॉकडाउन की तरफ जाना पड़ेगा। तो मैं आपके चैनल के तवस्सुत से लोगों को ये पैगाम देना चाहता हूँ कि खुदारा आप एहतियात करें, क्योंकि ये बीमारी आपके घर आप खुद लेके जाएंगे। आपके दुकान में स्टाफ है, कोशिश करें सब मास्क पहनें, सैनिटाइज़र का इस्तेमाल करें। अगर आपकी दुकान में हमने एक फार्मूला दिया कि 10 कुर्सियाँ हैं, आप उसमें से 4 कुर्सियाँ हटा दें और एक सोशल डिस्टेंस रखें। अगर हम इस तरीके से इसको फॉलो नहीं करेंगे तो लामाला फिर हम हुकूमत को नहीं कह सकते, ताजिर क़यादत को कह नहीं सकते। ताजिर क़यादत ने एक बड़ी स्ट्रगल की, 1.5 महीने तक प्रॉपर मीटिंगें होती रही, CM हाउस के पास, कमिश्नर कराची के पास, हमारी क़यादत उसमें सरकरू हुई। अब अगर लोग इस पे SOP पे अमल नहीं करते तो ये बड़ी ही नाइंसाफ़ी करेंगे, अपने खुद के साथ और जुल्म करेंगे। नाज़रीन, लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ जेका नरमी थी आहे उन में जेका मार्केटनि में बाज़ारनि में जेका वधंदड़ रश आहे ऐं SOPs जी जेकी ख़िलाफ़ वर्जी बि कई पई वञे, त उन हवाले सां असां जिते समाजी अॻवाननि खां, दुकानदारनि खां, ज़िले इंतिज़ामिया सां वीचार वरिता। हिन वक़्तु असां सां गॾु सीनियर सहाफ़ी नवाब शाह प्रेस क्लब जा सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली साहिब असां सां गॾु आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं ऐं असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि त छा हीअ जेकी नरमी खां पोइ जेकी वधंदड़ रश आहे, छा ख़दशा आहिनि जेके कोरोना वायरस आहे या वबा आहे जेका वधी सघे थी। इम्तियाज़ साहब, पहिरीं त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको सिंध हुकूमत पहिरीं जेको 22 मार्च खां लॉकडाउन कयो हुयो ऐलान त असां कोरोना वायरस खे रोकींदासीं, त 2-3 ॾींहंनि खां पोइ उहो लॉकडाउन बि पंहिंजो ज़ोर उनजो टुटी वियो हो ऐं माण्हू जेके गैर ज़रूरी तौर ते शहरनि में, बाज़ारुनि में ईअं घुमंदा वरितंदा हुआ ऐं कंहिं बि क़िस्म जी को उन ते सख़्ती न हुई। कॾहिं कॾहिं को इंस्ट्रक्शन अची वेंदा या को ऑफिसर साहिबान को ईअं ओचितो को शहर में निकिरी पियो त वरी सख़्ती थींदी, न त साॻी सूरत हाल हुई। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसंदव त उन नरमीअ जे करे तव्हां ॾिसो त नवाब शाह जी सूरत हाल जिते सिर्फ़ु तबलीगी जमायतुनि जा जेके शुरूअ में केस साम्हूं आया 50 खां मथे, ऐं उनखां पोइ जॾहिं उन लॉकडाउन में नरमी रही त मुसलसिल जेको नवाब शाह शहर ऐं दौड़ शहर उनजो हाणे टारगेट रहियो आहे मक़ामी केसनि जो। हिन वक़्तु बि नवाब शाह शहर में
50 खां मथे जेके मक़ामी केसिस आहिनि मनुआबा सां तालुक रखनि था ऐं रोज़ु उते 2-3 केसनि जो इज़ाफ़ो थिए थो। अहिड़ी रीति दौड़ शहर में 25 केस, नंढिड़ो शहर आहे, टाउन कमेटीज़ आहे, त इहे सभु लोकल ट्रांसमिशन जा केस आहिनि ऐं इहे सिर्फ़ु जेकी लॉकडाउन मुयसरु न थियो उन जे करे इहे सभु शयूं जेके आहिनि से ज़ाहिर थियूं आहिनि। ऐं उनखां पोइ जॾहिं हुकूमत वरी लॉकडाउन में नरमी कई, तव्हां ॿुधायो त पहिरीं कहिड़े SOPs ते अमल थियो हुयो, जेके किरयाना जा, सब्ज़ीअ जा, फ्रूट जा दुकान खुलियल आहे, बेकरीज़ खुलियल हुयूं, त उन ते कहिड़े SOPs ते अमल थियो? कंहिं दुकानदार खे तव्हां मास्क ॾिठो हुयो? कंहिं ख़रीदार खे तव्हां मास्क ॾिठो हुयो? का सैनिटाइज़र तव्हां कंहिं दुकान ते ॾिठो हूंदो? हींअर बि असां बि फील्ड कयूं था, तव्हां दुकानदारनि में वेंदो त हुननि खे सिर्फ़ु पैसो कमाइणो आहे ऐं हुननि खे सिर्फ़ु कंहिं बि क़िस्म जी किरोना वायरस, न दुकानदार खे परवाह आहे, न मुंहिंजे ख़्याल में ख़रीदार खे परवाह आहे, न ई इंतिज़ामिया खे परवाह आहे त हीअ किरोना वायरस जी जेके असां फैक्ट्री पैदा करे रहिया आहियूं त बाज़ारुनि में एतिरी रश आहे, कंहिं बि समाजी विथीअ जो ख़्यालु नथो रखियो वञे, समाजी विथीअ खे बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो पियो वञे। माण्हू जेके आहिनि से सफ़ा हुजूम जे शिकिल में ख़रीदारी कनि था। दुकानदार के हिकु अधु दुकानदार वटि तव्हांखे ग्लव्स नज़र ईंदा, को मास्क नज़र ईंदो, सैनिटाइज़र बि। हिकिड़े दुकान ते मूंखे त खिल थी अचे त हुन जेको सैनिटाइज़र मूंखे ॾेखारियऊं त 1.5 लीटर जी बोतल में वाइट कलर जो हिकिड़ो पाणी पियो अचे त हीउ सैनिटाइज़र आहे। मां चयो हीउ सैनिटाइज़र भला किथां तो पाण ईजाद कयो आहे? त माना कंहिं बि क़िस्म जी चेक एंड बैलेंस कोन्हे को। सिर्फ़ु हिते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पॉलिटिकल पार्टीज़ जेके वफ़ाक़ी हुजनि या सूबाई हुजनि, उहे पंहिंजी पॉइंट स्कोरिंग में पूरियूं आहिनि ऐं किरोना वायरस जे हवाले सां सियासी वोट बैंक बचाइण जे ख़ातिर छुड़वागी ॾिनी वई आहे। कंहिं बि क़िस्म जो SOPs ते अमल नथो थिए ऐं न ई थींदो। असांजी क़ौम में एतिरी अवेयरनेस न आहे। असांजी क़ौम कंहिं मसइले खे मञण लाइ तयारु कोन्हे। तव्हां फेसबुक ते ॾिसंदो त हीउ टेक्निकल मसइलो आहे, हीउ डॉक्टरनि खे ख़बर आहे त किरोना वायरस छा आहे, बैक्टीरिया छा आहे। तव्हां सोशल मीडिया ते ॾिसंदो त मूं जहिड़ा माण्हू बि वॾा लेक्चर था ॾियनि त सही किरोना वायरस ते हीअं थींदो, हीअं एहतियात कयो। त हाणे जंहिं क़ौम जी इहा हालत हूंदी, जेको डॉक्टर जो कमु दुकानदार थो करे, दुकानदारनि जो कमु इंजीनियर थो करे ऐं उहे हिन ते वेही लेक्चर ॾींदा, जेको जंहिंखे अलफ़ बे जी ख़बर न आहे त किरोना छाजो एब्रीवेशन आहे, SOPs जी जेके ख़बर न आहे त SOPs छाजी एब्रीवेशन आहे, उहे वॾा लेक्चर ॾियनि था। ऐं तव्हां ॾिसो त मुंहिंजे ख़्याल में हीअ जेके माण्हू चवंदा त भाई त माण्हू त बुख खां मरनि था, माण्हू खे राशन कोन्हे को। असां पाण रिपोर्टिंग कई त मां त हैरत में अची वियो आहियां त हीअ नवाब शाह में जेके एॾा माण्हुनि जा जीअं माकड़ जा कटक लथा आहिनि फसलुनि ते, त हीअ शहर में हेतिरा माण्हू आया किथां आहिनि ऐं हीअ पैसा किथां माण्हुनि खे आया आहिनि? कंहिं बि क़िस्म जो नवाब शाह में न राशन तक़सीम थियो आहे, न कंहिं SOPs ते अमल थियो आहे, न कंहिं लॉकडाउन ते अमल न थियो आहे। मुकमिल तौर ते फेल्यूर आहे ज़िले इंतिज़ामिया जो, मुकमिल फेल्यूर आहे वापारियुनि जो, जेके सिंध हुकूमत सां करे इहो ठाह करे आया आहिनि या MOU साइन करे आया आहिनि त असां SOPs ते अमल कंदासीं। तव्हां पाण ॾिठो हूंदो किथे तव्हांखे सैनिटाइज़र न मिलंदो, किथे तव्हांखे समाजी विथी न मिलंदी, किथे तव्हांखे ग्लव्स न मिलंदा, किथे तव्हांखे मास्क न मिलंदा, तव्हांखे ज़ुकाम बुखार खंघि वारा माण्हू बि तव्हांखे जथनि जे शिकिल में मिलंदा। तव्हां नादरा ऑफिसुनि में वञो त माण्हुनि जा कटक लथल। नवाब शाह प्रेस क्लब जे गेट जे साम्हूं नादरा ऑफिस आहे। नाज़रीन, सिंध हुकूमत खां पोइ जेको लॉकडाउन वारी सूरत हाल हुई, उन में सिंध हुकूमत इनखे लॉकडाउन में जेका नरमी आंदी हफ़्ते जा 4 ॾींहं, उन खां पोइ जेका रमज़ान जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेकी ईद जी शॉपिंग जे लाइ काफ़ी तइदाद में अवाम ऐं मर्द तोड़े औरतूं, मासूम ॿारड़ा वॾी तइदाद में शहरी में नज़र अचनि पिया। ऐं जेके उते दुकानदार आहिनि या जेके वापारी आहिनि, उते जेका SOP तहत जेके समाजी विथी आहे उहा बरक़रार न आहे, छाकाणि त उन्हनि में मास्क पहिरियल आहिनि, न सैनिटाइज़र सां हथ साफ़ था कनि, ईअं ई हू पंहिंजो कारोबार हलाइनि पिया। त अहिड़े हवाले सां असां वीचार वठंदासीं। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र साहब जी ऑफिस में। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेके SOPs जी जेकी ख़िलाफ़ वर्जी थिए पई, त उन हवाले सां साईं जिन जो छा चवणु आहे? जी, जैसे कि लॉकडाउन के अंदर थोड़ी सी रिलैक्सेशन कर दी गई है ताकि जो हमारे लिमिटेड किस्म का जो बिज़नेस है वो रन हो सके, ऑपरेट हो सके, और जो उन लोगों से जो उस बिज़नेस से वाबस्ता लोग हैं वो अपनी इकोनॉमी जो है वो थोड़ी सी बेहतर कर सके। लेकिन इसका हरगिज़ मकसद नहीं है कि जो SOP जो गवर्नमेंट ने जो इशू की है उसकी इस तरीके से कि वायलेशन की जाए जिस तरह की आजकल हम देख रहे हैं अनफॉर्चुनेटली।
जो भी हमारे गवर्नमेंट की लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ हैं और बाकी जो इदारे हैं इंक्लूडिंग हेल्थ डिपार्टमेंट, हमारी भरपूर कोशिश है कि हम लोगों को ये मैसेज कम्युनिकेट कर सकें और जो हमारे जो दुकानदार हजरात हैं या बिज़नेस कम्युनिटी है उनको ये बता सकें कि आप SOP को बेहतरीन तरीके से आप फॉलो करें। और हम बिल्कुल ये नहीं चाहते कि जो लोग ख़रीद फरोख्त के लिए अगर मार्केट में आएँ और साथ में वो वायरस लेके घर अपने चले जाएँ और अपने वालिदैन को और अपने बच्चों को जाके वो वायरस जो है वो ट्रांसफ़र करे और खुदा न खास्ता एक इस तरह की सूरत हाल बनती जाए। लेकिन ये मैं बताता चलूँ कि सिर्फ़ और सिर्फ जो हमारे सरकारी इदारे हैं ये उनके लिए मुमकिन नहीं है, उनकी सकत से ये ऊपर की बात है। इसमें जो अहम किरदार जो है वो अवाम ने ख़ुद अदा करना है कि अवाम इस चीज़ की अपनी ज़िम्मेदारी का एहसास करे और इस चीज़ को समझे कि ये कितनी एक ख़तरनाक किस्म की वबा है। और ये कि जहाँ पे शदीद किस्म की कोई मार्केट में जाने की ज़रूरत हो तभी वो मार्केट जाएं, अदरवाइज़ इज्तनाब करें। अगर एक ईद या एक उस पे अगर शॉपिंग कम कर दी जाए अगर या उस तरीके से के साथ ना मनाई जाए तो इसमें मैं नहीं समझता कि कोई हर्ज होनी चाहिए। तो ये मेरा मैसेज लोगों के लिए भी है, लेकिन हम भी अपनी तरफ से भरपूर कोशिश कर रहे हैं कि इस चीज़ को हम लिमिटेड रखें और बेहतर तरीके से करा सकें। सर ये पुलिस और जो है जब से नरमी हुई है पुलिस, ट्रैफिक पुलिस, वो भी शहर में नज़र नहीं आ रही, तो इस हवाले से क्या कहना? नहीं, हमारी पुलिस और पहले जब शहर खाली था तो खाली शहर में सिर्फ वही नज़र आता है जो रोडों पे खड़ा होता है। अब चूँकि आवाम इतनी ज़्यादा हो गई कि वो पुलिस जो है वो नज़र नहीं आती, तो बिल्कुल हमारी तमाम नफरी हमारी लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज जो हैं वो वहाँ पे फील्ड में मौजूद हैं और ड्यूटी सर अंजाम दे रही हैं। कोई जहाँ जहाँ पे ज़रूरत पड़ती है सोशल डिस्टेंसिंग वगैरह कोई चीज़ को इंश्योर करने की, लेकिन इतना आवाम का एक बिला वजह का अननेसेसरी एक रश देखा गया है हमारी मार्केट्स में, और ख़ास तौर पे जैसे कपड़ा मार्केट है या जूतों की जो मार्केट वगैरह है, इस तरह के ये करियाना शॉप्स हैं। तो ये एक हमारे लिए एक बड़ा चैलेंज बन चुका है। सर ये दूसरा ये कि रमज़ान के हवाले से बहुत महंगाई हो चुकी है, तो इसके हवाले से कोई रेट लिस्ट, कंट्रोल रेट लिस्ट कमेटी वो अपना काम कर रही है, पता नहीं वो नज़र नहीं आ रही, तो इस हवाले से क्या? देखिए, जो एसेंशियल कमोडिटीज़ हैं उनके हमने रेट्स बिल्कुल फ़िक्स कर दिए हैं, जिसमें अशिया खुर्दनोश जो हैं वो ज़्यादातर शामिल हैं। उनके रेट हमने फर्स्ट रमज़ान से पहले ही हमने फ़िक्स कर दी थी। उसके रेट्स में कोई तब्दीली या उसमें कोई बढ़ावा नहीं आया। अगर कहीं से कोई ज़्यादा चार्ज कर रहा होता है तो हमारे असिस्टेंट कमिश्नर साहबान, मुख्तियार कार साहबान जाके उनको पेनलाइज भी करते हैं और रोज़ाना के बेसिस में हज़ारों रुपए जो हैं वो हम फ़ाइन जो है वो इकट्ठा करते हैं। जहाँ ज़रूरत महसूस होती है तो हम गिरफ़्तार या FIR भी हम साथ में कर लेते हैं। लेकिन चंद एक ऐसी अशिया हैं जो एसेंशियल कमोडिटीज़ में नहीं आती और उनके डिमांड और सप्लाई जो भी इकनॉमिक्स का जो फार्मूला है उसके मुताबिक जब डिमांड बढ़ जाती है तो रेट भी बढ़ जाता है। वो चंद एक हम एक्सपीरियंस हो रही है मार्केट में, और ये फ़र्स्ट टाइम नहीं है। ये आपको पता है कि जब रमज़ान आता है या ईद की जब शॉपिंग होती है तो इन चीज़ों के रेट्स जो हैं वो बढ़ जाते हैं। हमने जो बिज़नेस कम्युनिटी है उनके साथ हम लाइजोन में कि इस तरह की जो कमोडिटीज़ है उनके भी रेट्स को कंट्रोल किया जा सके। नाज़रीन, लॉकडाउन वाली सूरत हाल खां पोइ जेको सिंध हुकूमत नरमी कई, उन नरमी खां पोइ जेका नवाब शाह जी तव्हां सूरत हाल ॾिठी, हितां जे दुकानदार वापारियुनि जा बि तव्हां वीचार ॿुधा, ज़िले इंतिज़ामिया जा बि तव्हां वीचार ॿुधा। जॾहिं त वापारियुनि चयो त काफ़ी ॾींहं लॉकडाउन जी सूरत हाल खां पोइ जेके असां बेरोज़गार थी वियासीं, फाका कशी वारी ज़िंदगी इख़्तियार थी वई, ऐं उन खां पोइ जेको अचानक ई जेको नरमी वारो ऐलान थियो आहे उन में त असां हुकूमत खे साराहियूं था, छाकाणि त बेरोज़गारी वधी वई, असां ऐं कुझु न कुझु असांजो रोज़गार थियो। पर असीं गुज़ारिश था कयूं त जेके हफ़्ते जा 3 ॾींहं जेके बंदि था कया वञनि उहे बि खोलिया वञनि, छाकाणि त ईद जो सीज़न आहे ऐं ईद जे हवाले सां काफ़ी रश थिए थी ऐं जेके उन्हनि जे जेके हिते कस्टमर अचनि था उन्हनि खे कपिड़ो ॾियणु या कपिड़ो वठण जे हवाले सां उन्हनि खे बहितरी थींदी ऐं असांजो रोज़गार बि वधंदो। जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया जा तव्हां वीचार ॿुधा, उन्हनि इहो चयो त जेकी काफ़ी बेरोज़गारी थी वई ऐं जेकी फाका कशी वारी जेकी ज़िंदगी थी, जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया जा तव्हां वीचार ॿुधा, उन्हनि चयो त जेको सिंध हुकूमत जो जेको ऐलान थियो आहे नरमी जो ऐं नरमी खां पोइ जेका वॾी तइदाद में जेकी रश नज़र अचे पई ईद जी शॉपिंग जे हवाले सां, मर्द तोड़े औरतूं, मासूम ॿारड़ा, ऐं उन्हनि खे कोशिशि करणु खपे त समाजी विथी इख़्तियार कनि ऐं पंहिंजो जेको मास्क आहे उहो मास्क पहिरीनि ऐं जेके हथ आहिनि उहो सैनिटाइज़र सां इस्तेमालु कनि, छाकाणि त जेकी हीअ जेको मूज़ी मर्ज़ आहे उन खां माण्हू बची सघे। नाज़रीन, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। कैमरामैन शोभान ख़ासकेली सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाबशाह।